ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ आहे 19/7/2025 सॉरी। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार सदैव ख़ुशी में रहो कि असांखे केरु पढ़ाईंदो आहे। त इहे बि मन मना भव आहे। तव्हांखे ख़ुशी आहे कि कल्ह असां पत्थर बुद्धि हुयासीं, अॼु असां पारस बुद्धि ठहिया आहियूं। प्रश्न आहे तक़दीर खुलण जो आधार छा आहे? उत्तर आहे निश्चय। अगरि तक़दीर खुलण में देरी हूंदी त लंगड़ाईंदा रहंदा। निश्चय बुद्धि सुठी रीति पढ़ी करे गैलप कंदा रहंदा। कोई बि ॻाल्हि में संशय आहे त पुठियां रहिजी वेंदो। त निश्चय बुद्धि ठही पंहिंजी बुद्धि खे बाप ताईं तोड़ाईंदा रहो, उहा सतो प्रधान ठही वेंदा। ओम शांति। स्टूडेंट जॾहिं स्कूल में पढ़ंदा आहिनि त उन्हनि खे मालूम रहंदो आहे कि असां पढ़ी करे छा ठहींदासीं, ठहण वारा आहियूं। पढ़ी करे छा ठहींदासीं। मिठे मिठे रूहानी ॿारनि जी बुद्धि में अचिणो खपे कि असां सतयुग पारसपुरी जा मालिक ठहींदासीं। हिन देह जी संबंध आदि सभु छॾणा आहिनि। हाणे असांखे पारसपुरी जो मालिक पारसनाथ ठहिणो। सॼो ॾींहुं ख़ुशी रहणी खपे कि असांखे पारसपुरी जो मालिक पारसनाथनी ठहिणो। सम्झंदा आहियो पारसपुरी कंहिंखे चइबो आहे? हुते मकान आदि सभु सोने चांदी जा हूंदा। हिते त पत्थर ईटनि जा मकान आहिनि। हाणे पोइ तव्हां पत्थर बुद्धि खां पारस बुद्धि ठहींदा आहियो। पत्थर बुद्धि खे पारस बुद्धि जॾहिं पारसनाथ ठाहिण वारो बाबा अचे तॾहिं त ठाहे। पारसनाथ ठाहिण वारो बाबा अचे तॾहिं त ठाहे। तव्हां हिते वेठा आहियो, ॼाणंदा आहियो असांजो स्कूल ऊच ते ऊच आहे। सभिनि खां वॾो स्कूल कोई हूंदो, हिन खां वॾो कोई स्कूल न हूंदो आहे। हिन स्कूल सां तव्हां करोड़ पदम भाग्यशाली विश्व जा मालिक ठहींदा आहियो। त असांजी पढ़ाई केॾी ऊची आहे त तव्हां ॿारनि खे केतिरी ख़ुशी रहणी खपे। इहे पत्थरपुरी सां पारसपुरी में वञण जो इहो पुरुषोत्तम संगम युग आहे। इहे पत्थरपुरी खां पारसपुरी में वञण जो ये पुरुषोत्तम संगम युग आहे। हिन पुरुषोत्तम संगम युग ते असां पत्थर खां पारस था ठहूं। पत्थरपुरी खां पारसपुरी में वञूं था। कल्ह पत्थर बुद्धि हुयासीं, अॼु पारस बुद्धि ठहिया आहियूं। इहा ॻाल्हि सदैव बुद्धि में रहे त बि मनमना भव। कल्ह पत्थर बुद्धि हुयासीं, अॼु पारस बुद्धि ठहिया आहियूं। स्कूल में टीचर ईंदा आहिनि पढ़ाइण लाइ। स्टूडेंट जो दिलि में रहंदो आहे हाणे टीचर आया कि आया। तव्हां ॿार बि सम्झंदा आहियो असांजो टीचर त स्वयं भॻवानु आहे। उहे असांखे स्वर्ग जा मालिक ठाहींदा आहिनि त ज़रूरु संगम ते ईंदा न। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो मनुष्य पुकारंदा रहंदा आहिनि ऐं उहे हिते अची विया आहिनि। शिव बाबा कल्प पहिरियों बि ईअं थियो हुयो जॾहिं तव्हां लिखियो हुयो विनाश, तॾहिं त तव्हां लिखियो आहे विनाश काले विपरीत बुद्धि, तॾहिं त लिखियलु आहे न। असां न लिखियो आहे, लेकिन जंहिं बि लिखियो हूंदो उहो कीअं लिखियो हूंदो, छो जो कल्प पहिरियों बि असां हिन समय जंहिं भॻवानु आयो हूंदो त जंहिं न पहचानियो हूंदो त उन्हनि खे अंत में सम्झ में आयो हूंदो न असां विनाश काले विपरीत बुद्धि थी वियासीं। हिन करे भक्ति मार्ग में ॻाइनि आहे छो जी पत्थर बुद्धि आहे न। तव्हांजो आहे विनाश काल प्रीत बुद्धि। तव्हां पारस बुद्धि ठहो था त तव्हां अहिड़ी कोई युक्ति कढणी खपे जो मनुष्य जल्दी सम्झे। हितां बि ॾाॾनि खे वठी ईंदा आहिनि त बि चईंदा आहिनि शिव बाबा ब्रह्मा तन में कीअं पढ़ाईंदा हूंदा, कीअं ईंदा हूंदा, कुझु बि सम्झंदा ई न आहिनि, है न। हिते बि अहिड़ा ॿार आहिनि बाबा चवनि था कि भले ईंदा आहिनि लेकिन उन्हनि खे कुझु सम्झ में न ईंदो आहे। एतिरा सभु सेंटर्स ते ईंदा आहिनि
निश्चय बुद्धि आहिनि सभु चईंदा आहिनि शिव भॻवान वटि। शिव ही सभिनि जो बाप आहे, है न। श्री कृष्ण खे थोरी सभिनि जो बाप चईंदासीं। शिव बाबा ही विश्व जी आत्माउनि जो बाप आहे न। इन में मूंझण जी त कोई ॻाल्हि ई न आहे, परंतु तक़दीर देरी सां खुलण जी आहे त लंगड़ाईंदा रहंदा आहिनि। कमु पढ़ण वारनि खे चईंदासीं इहे लंगड़ाईंदा आहिनि। संशय बुद्धि पुठियां रहिजी वेंदा आहिनि। निश्चय बुद्धि सुठी रीति पढ़ण वारा अॻियां गैलप कंदा रहंदा, है न। निश्चय बुद्धि सुठी रीति पढ़ण वारा अॻियां गैलप कंदा रहंदा। केतिरो सिंपल सम्झाईंदा आहिनि बाबा, है न। केतिरो सिंपल सम्झाईंदा आहिनि बाबा। कि हिन पढ़ाई में अॻियां वधण जो साधन छा आहे? निश्चय। बाबा जो चवनि मम्मा कीअं अॻियां वधिया? बाबा चयईं हा, मम्मा कॾहिं प्रश्न न कई। जो बाबा चयईं हा। केतिरो सिंपल सम्झाइबो आहे। जीअं ॿार दौड़ी लॻाए करे निशाने ताईं पहुची करे पोइ लौटंदा आहिनि न। बाप बि चईंदा आहिनि बुद्धि खे जल्दी सां शिव बाबा वटि दौड़ायो त सतो प्रदान थी वेंदा। उहो कॾहिं थींदो जॾहिं जो बाबा चए हा। बाबा चए ईअं खाओ, ईअं उथो, ईअं वियो, हा। त ओतिरो असां नज़दीक असांजी बुद्धि बाबा वटि लॻल रहंदी। जरा बि संशय हूंदो बाबा हीअं छो था चवनि, हीअं त न थियणो खपे, हीअ त ग़लति आहे, त उहा नज़दीक अचण में देरी थी वेंदी। त तक़दीर न खुलंदी। श्री तक़दीर त उन्हनि जी खुलंदी जंहिंजी बुद्धि शिव बाबा सां लॻी रहंदी। त जल्दी जल्दी जो बाबा चवनि था उन्हनि खे सम्झंदा वञो। ईअं बि न कि हा 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 कंदा वञो। संशय हुजे ऐं ॿाहिरां हा हा करो न, दिलि सां मञिणो हूंदो आहे, तॾहिं त देरी लॻंदी आहे न। त बुद्धि खे जल्दी शिव बाबा वटि दौड़ायो त सम्झ में सतो प्रदान ठही वेंदो। हिते सम्झदा बि सुठो आहिनि, तीर बि लॻंदो आहे। हिते सम्झदा बि सुठो आहिनि, तीर बि लॻंदो आहे। पोइ ॿाहिरि वञण सां खलास थी वेंदा आहिनि। मतिलबु ॾिसो जॾहिं बाप दादा ईंदा हुया तॾहिं त ॿार चईंदा हुया न, फटाफट हथ उठाईंदा हुया। त हुन समय बाबा जी बुद्धि असां सभिनि जी बुद्धि सां मैच थी वेंदी हुई। पोइ ॿार जॾहिं ॿाहिरि वेंदा आहिनि, अगरि हुन समय बि शिव बाबा खे यादि कंदा रहनि त उहो नशो चढ़ियल हुजे, है न। इहे ई त चेकिंग थींदी आहे न भई, जॾहिं अव्यक्त बाप दादा ईंदा आहिनि या जॾहिं साकार मुरली ध्यान सां पढ़ंदा आहियूं त जीअं बाबा जी इंटेलेक्ट ऐं असांजी बुद्धि जी फ्रीक्वेंसी मैच थी वेंदी आहे, है न। एॾा सारा ॿार पढ़नि था, पढ़ाइनि था। पोइ जॾहिं ॿाहिरि वेंदा आहियूं हुन सभा खां ॿाहिरि, हुन खां पोइ जेकी आत्माउनि जो बुद्धि योग बाबा सां लॻल रहंदो त उहो नशो रहंदो आहे। पोइ राति ताईं नशो चढ़ंदो आहे। उहो ई सुबुह वारो नशो, उहो ई मधुबन वारो नशो, उहो ई क्लास वारो नशो। हुन खां पोइ धीरे धीरे अगरि उहो ई नशो क़ाइमु रहंदो त असांजी तक़दीर खुलंदी वेंदी ऐं हुन अनुसार पद फिक्स थी वेंदा, है न। हुन अनुसार पद फिक्स थी वेंदा। त इहे असांजे निश्चय जे मथां आहे। पहिरियों त असां त सम्झूं कि हा असां पारस बुद्धि, पारसनाथनी विश्व जा मालिक ठहींदासीं। असांखे जेतिरो निश्चय हूंदो उन अनुसार असां द्वारा कर्म बि थींदा वेंदा ऐं असां हूअं ठहींदा बि वेंदासीं। त हिन अनुसार, है न, जीअं बाबा चईंदा आहिनि अगरि मां तव्हांखे साक्षात्कार करायां त ख़ुशि न थी वञो, मतिलबु हिन मंज़िल ताईं पहुचणो आहे। पोइ हुन अनुसार असां उनखे ध्यान में रखी उहो बाबा खे यादि कंदासीं, ज्ञान योग कंदा रहंदासीं त हुन अनुसार पहुची बि वेंदासीं।
त बाबा चवनि था कि तीर लॻंदो आहे पोइ ॿाहिरि वञण सां खलास थी वेंदो। इहो उहो ई आहे कि स्कूल में मैम पढ़ाईंदी आहे त सभु सम्झ में अची वेंदो आहे। घर अची रिवाइज़ न कंदा या टाइम टू टाइम रिवाइज़ न कंदा त भुलिजी वेंदो ऐं उन टॉपिक खे ॿियनि खे जेतिरो पढ़ाईंदव त उहो ॿियो पको थींदो वेंदो। इहो बि ईअं ई आहे, बसि पढ़ाई त आहे। जॾहिं बाबा पढ़ाईंदा आहिनि त असांजो बुद्धि योग बाबा सां लॻियलु हूंदो आहे। पोइ कर्म क्षेत्र में बि उहा रिवाइज़ करूं, हुन अनुसार कर्म करूं, ॿियनि खे बि पढ़ायूं त उहो ॻाल्हि पकी थींदी वेंदी। पोइ असांजा ओड़ा संस्कार थी वेंदा त असां पारसनाथ ई ठही वेंदासीं। सिंपल ॻाल्हि आहे, है न। तीर लॻंदो आहे पोइ ॿाहिरि वञण सां खलास थी वेंदा आहिनि। बाबा ज्ञान इंजेक्शन लॻाईंदा आहिनि त उनजो नशो चढ़णो खपे, लेकिन चढ़ंदो ई न आहे। हिते ज्ञान अमृत जो प्यालो पीअंदा आहिनि त अमर थी वेंदा आहिनि, ॿाहिरि वञण सां भुलिजी वेंदा आहिनि। इन करे ई त बाबा चवंदा आहिनि कि घड़ी घड़ी मूंखे यादि करो, कोई न कोई युक्ति रचो। ॿार ॼाणंदा आहिनि ज्ञान सागर पतित पावन सदगति दाता लिबरेटर हिकु बाप ई आहे। उहो ई हर ॻाल्हि जो वरसो ॾींदा आहिनि, उहो ई हर ॻाल्हि जो वरसो ॾींदा आहिनि। चवंदा आहिनि ॿार तव्हां बि पूरा सागर ठहो। जेतिरो मूं में ज्ञान आहे ओतिरो तव्हां बि धारण करो। ॾिसो बाबा त केॾा फ्राग दिल आहिनि। चवनि था मूं में जेतिरो बि ज्ञान आहे तव्हां बि धारण करो, ओतिरो तव्हां बि धारण करो। शिव बाबा खे देह जो नशो न आहे। बाबा चवंदा आहिनि ॿार असां त सदैव शांति में रहंदा आहियूं, तव्हां बि जॾहिं देह में न हुयो त नशो न हुयो। शिव बाबा थोरी चवंदा आहिनि हीअ असांजी चीज़ आहे, इहे तन लोन वरितो आहे। लोन वरितल चीज़ पंहिंजी थोरी थी, असां इन्हनि में प्रवेश कयो आहे। थोरे टाइम जे लाइ सर्विस करण अर्थ मां हिन शरीर में आयो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे वापसि घर हलणो आहे, दौड़ी लॻाइणी आहे भॻवान सां मिलण लाइ। भॻवान सां मिलण लाइ दौड़ी लॻाइणी आहे, मतिलबु जेतिरा बि व्यर्थ संकल्प विकल्प आसुरी स्वभाव संस्कार या जो बि पुराणी ॻाल्हियूं संकल्प ईंदा त उन्हनि ते ध्यानु न ॾेई करे हिकु शिव बाबा उन्हनि जी पढ़ाई ते ध्यानु ॾींदा त जीअं तव्हां उन्हनि खे पुठियां छॾंदे छॾंदे अॻियां वञो था, दौड़ी लॻायो था, है न, शिव बाबा सां मिलण लाइ। छो जो जेतिरो असां व्यर्थ संकल्प खे इग्नोर कंदा वेंदासीं, आसुरी स्वभाव संस्कारनि खे इग्नोर कंदा रहंदासीं, पुराणी बीती हुई ॻाल्हियुनि खे भुलिजा इग्नोर कंदा रहंदासीं। छो जो बाबा चवंदा आहिनि ईंदियूं त सही, लेकिन असांखे इग्नोर करिणो आहे, असांखे उन्हनि ते ध्यानु न ॾियणो आहे। असांखे बाबा ऐं बाबा जी ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾियणो आहे। त इहे जीअं असां उन्हनि ते ध्यानु न ॾेई करे अॻियां वधंदा था वञूं त जीअं भॻवान सां नज़दीक जो संबंध नज़दीक में मिलंदा था वञूं। एतिरा यज्ञ तप आदि कंदा रहंदा आहिनि, सम्झंदा थोरी आहिनि उहे मिलंदा कीअं। बाबा सम्झंदा आहिनि कोई न कोई रूप में भॻवान अची वेंदा। बाबा सम्झाईंदा त ॾाढो आहिनि, प्रदर्शनी में त ॾाढा, प्रदर्शनी में बि तव्हां सम्झायो। सत्य त्रेता जी आयु बि लिखियलु आहे, हुन में 2500 वर्ष ताईं बिल्कुलु एक्यूरेट आहे। सूर्यवंशी खां पोइ चंद्रवंशी, पोइ ॾेखारियो रावण जो राज्य थियो, भारत पतित थियणु लॻियो। द्वापर कलयुग में रावण जो राज्य, तिथि तारीख़ लॻल आहे, विच में रखो संगम युग। रथी बि त खपे, हिन रथ में प्रवेश थी बाबा राजयोग सेखारींदा आहिनि, जंहिंसां असां लक्ष्मी नारायण ठहींदा आहियूं, है न, जंहिंसां असां इहे लक्ष्मी नारायण ठहींदा आहियूं। कंहिंखे बि सम्झाइण त ॾाढो सहज आहे। लक्ष्मी नारायण जी डिनाइस्टी केतिरो समय हलंदी आई आहे। ॿियो सभु घराना आहिनि हद जा, इहे आहिनि बेहद जो। हिन बेहद जी हिस्ट्री जोग्राफी खे ॼाणणो खपे न।
हिन बेहद जी हिस्ट्री जोग्राफी खे ॼाणणो खपे। हाणे संगम युग आहे, पोइ दैवी राज्य स्थापना थिए थो। इहे बेहद जो आहे, इन बेहद जी हिस्ट्री जोग्राफी खे ॼाणणो खपे। पोइ दैवी राज्य स्थापना थिए थो। इहा पत्थरपुरी पुराणी दुनिया जो विनाश थियणो ई आहे। विनाश न थी त पोइ नई दुनिया कीअं अचे। श्री लक्ष्मी नारायण जो राज्य बि त ठाहिणो आहे न। हाणे चईंदा आहिनि न्यू दिल्ली। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो न्यू दिल्ली कॾहिं हुई। नई दुनिया में नई दिल्ली हूंदी। ॻाईंदा बि आहिनि न, यमुना जे कंढे ते महल हूंदा। जॾहिं हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो तॾहिं चईंदासीं न्यू दिल्ली। पारसपुरी नयो राज्य त सत्युग में लक्ष्मी नारायण जो ई हूंदो न। मनुष्य त इहे ॻाल्हियूं भुलिजी विया आहिनि कि ड्रामा कीअं शुरू थींदो आहे, केरु केरु मुख्य एक्टर्स ईंदा आहिनि। इहे ॼाणणो खपे न। एक्टर्स त ॾाढा आहिनि, हिन करे मुख्य एक्टर्स खे तव्हां ॼाणंदा आहियो। तव्हां बि मुख्य एक्टर्स ठहो था। सभिनि खां मुख्य पार्ट तव्हां था वॼायो। तव्हां बि मुख्य एक्टर्स ठहो था न। सभिनि खां मुख्य पार्ट तव्हां था वॼायो। सभिनि खां मुख्य पार्ट असां था वॼायूं। कीअं? हाणे असां डायरेक्ट शिव बाबा सां असांजो कनेक्शन आहे। शिव बाबा डायरेक्ट असांखे वरसो था ॾियनि, पूरे विश्व जो मालिक था ठाहिनि, है न। पूरे विश्व जे आदि मध्य अंत जो असांखे पतो आहे। सभु धर्म कॾहिं ईंदा आहिनि, कीअं भक्ति जो विस्तार थींदो आहे, कीअं छा एॾा शास्त्र आदि ठहींदा आहिनि, कीअं आत्मा सतो प्रधान खां किरदे किरदे तमो प्रधान ठहींदी आहे, कीअं आत्मा वापसि सतो प्रधान ठहींदी आहे, कीअं असां परम धाम में रहंदा आहियूं। सभु त बाबा ॿुधाए छॾियो अथई। त असां थी वियासीं मुख्य पाठधारी। सभिनि खां मुख्य पाठ तव्हां था वॼायो। तव्हां रूहानी सोशल वर्कर्स आहियो। बाक़ी सभु सोशल वर्कर आहिनि, जिस्मानी। तव्हां रूहनि खे सम्झाईंदा आहियो। पढ़ंदी त रूह आहे न। मनुष्य सम्झंदा आहिनि जिस्म पढ़ंदो आहे। इहे कंहिंखे बि पतो न आहे कि आत्मा इन ऑर्गन्स वारा पढ़ंदी आहे। असां आत्मा बैरिस्टर आदि ठहींदा आहियूं। बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि। संस्कार बि आत्मा में रहंदा आहिनि। संस्कार खणी वञनि पोइ अची करे नई दुनिया में राज्य कंदासीं। पोइ सत्युग में राजधानी हलंदी हुई, वैसे जीअं हली हुई उअं ई शुरू थी वेंदी। पहिरियों मम्मा बाबा लक्ष्मी नारायण ठहींदा, पोइ नंबरवार ॿिया बि ठहींदा, है न। इन में कुझु बि पुछण जी दरकार न आहे। मुख्य ॻाल्हि आहे ही देह अभिमान में कॾहिं न अचो। पंहिंजे खे आत्मा सम्झो। कोई बि विक्रम न करो। बाबा चवनि था, है न। कोई बि विक्रम न करो। यादि में रहो, न त हिकु विक्रमनि जो बोझो 100 गुणा थी वेंदो। देह अभिमान में न अचो, ख़ुदि खे आत्मा सम्झो। कोई बि विक्रम न करो, न त 100 गुणा दंड पइजी वेंदो। हॾ गुॾ हिकदमि टुटिजी वेंदा। उन में बि मुख्य विकार आहे ही काम जो। कई चईंदा आहिनि ॿार तंग कंदा आहिनि, पोइ मारणो पवंदो आहे। हाणे हीअ त कोई पुछण जी ॻाल्हि न रही न। हीअ त नंढो पाई पैसे जो पाप चईंदासीं। तव्हांजे सिर ते त जन्म जन्मांतर जा पाप आहिनि। पहिरियों उन्हनि खे त भस्म करो। बाबा पावन थियण जो ॾाढो सहज उपाय बतलाईंदा आहिनि। तव्हां हिकु बाप जी यादि सां पावन ठही वेंदव, है न। बाबा पावन ठहिण जो
ॾाढो सहज उपाय बतलाईंदा आहिनि। सिर्फ़ु बाबा खे यादि करो त पावन ठही वेंदो। भॻवान वात्सल्य ॿारनि प्रति तव्हां आत्माउनि सां बाबा ॻाल्हाईंदा आहिनि। ॿिया कोई मनुष्य ईअं सम्झी न सघनि, उहे त पंहिंजे खे शरीर ई सम्झंदा आहिनि, है न। तव्हां आत्माउनि सां बाबा ॻाल्हाईंदा आहिनि, ॿियो कोई मनुष्य त ईअं सम्झी न सघे न कि असां सां भॻवानु ॻाल्हाईंदा आहिनि, उहे त पंहिंजे खे ई शरीर सम्झंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां आत्माउनि खे सम्झाईंदो आहियां। ॻायल बि आहे न, आत्माऊं परमात्मा जो मेलो लॻंदो आहे, हिन में कोई आवाज़ आदि न करणी आहे। ये त पढ़ाई आहे न, सिंपल। दूर दूर सां ईंदा आहिनि बाबा वटि, निश्चय बुद्धि थी वेंदा त उन्हनि खे जोर सां कशिश थींदी अॻियां हली। हाणे एतिरी कशिश कोई खे थींदी न आहे, शिव जी यादि न कंदा आहिनि न। बाबा खे यादि थी करनि त कशिश थिए। हो त भले हाणे बाबा मधुबन में न ईंदा आहिनि, लेकिन अञा बि निराकार ऐं अव्यक्त ऐं साकार जी जो पालना हुन हुतां वरिती आहे, त उहा हाणे बि उते साकार मधुबन न आहे, लेकिन अव्यक्त मधुबन त आहे, है न। वैसे घर वेठे बि ॾिसो, अगरि कंहिंखे कशिश थिए त सॼो ॾींहुं बाबा खे यादि करे कर्म करणु उथनि विहनि त जीअं बाबा सां गॾु ई आहिनि न। हाणे एतिरी कशिश कोई खे थींदी न आहे, शिव जी यादि न कंदा आहिनि न। मुसाफ़िरी सां जॾहिं लौटंदा आहिनि, घर जे नज़दीक ईंदा आहिनि त मकान आदि यादि ईंदो, ॿार आदि यादि ईंदा। घर पहुचते ई ख़ुशी में अची करे मिलंदा, ख़ुशी वधंदी वेंदी। पहिरियों पहिरियों स्त्री यादि ईंदी आहे, पोइ ॿार आदि यादि ईंदा आहिनि, पोइ यादि ईंदी, पोइ ॿार आदि यादि ईंदा आहिनि। जॾहिं बि कोई ईंदा आहिनि ॿाहिरां त पहिरियों पहिरियों उन्हनि खे ख़ुशी थींदी कि हा भई हाणे बसि घर पहुची वियासीं। घर खां पोइ अगरि शादीशुदा हूंदो त पहिरियों हुनखे पंहिंजी स्त्री यादि ईंदी, पोइ ॿार यादि ईंदा, तव्हांखे यादि ईंदो कि असां घर वेंदा आहियूं, हुते असांजा बाबा ऐं असां सभु उन्हनि जा ॿार। डबल ख़ुशी थींदी आहे न। बसि हाणे बाबा खे यादि कंदे कंदे सतो प्रधान थी, पोइ असां बाबा पंहिंजे घर वेंदासीं बाबा सां गॾु। पोइ हुते बसि असां आत्माऊं, ॿार ऐं असांजो बाबा, बसि। बाबा चवनि था कि डबल ख़ुशी थींदी आहे न। शांतीधाम घर वेंदासीं, पोइ वापसि ईंदासीं पंहिंजी राजधानी में। बसि यादि ई करिणो आहे। बाबा चईंदा आहिनि बसि यादि ई करिणो आहे। बाबा चईंदा आहिनि मन मना भव, पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप ऐं वर्से खे यादि करो। पंहिंजे खे आत्मा सम्झी पहिरियों पंहिंजे बाप खे ऐं पोइ पंहिंजे वर्से खे यादि करो। बाबा तव्हां ॿारनि खे गुरु ठाहे करे नैननि ते विहारे करे साथ वठी हलंदा। तव्हांखे गुरु ठाहे करे, तव्हांखे बाबा असांखे गुरु ठाहे करे पंहिंजे नैननि ते विहारे करे वठी हलंदा। बाबा त ख़ुदि निराकार आहिनि, मतिलबु एॾो नैन एॾा नज़दीक हूंदा आहिनि न। मतिलबु शिव बाबा जे भ्रुकुटी जे विच में सभिनि खां पहिरियों नैन ईंदा आहिनि न, भ्रुकुटी खां पोइ त मतिलबु ईअं बाबा पाण सां गॾु ईअं वठी हलंदा, कोई बि तकलीफ़ न ॾींदा। जीअं मच्छरनि जो झुंड वेंदो आहे न, जीअं मच्छरनि जो झुंड वेंदो आहे न, त तव्हां आत्माऊं बि हीअं वेंदव बाबा सां गॾु। पावन ठहिण लाइ तव्हां बाप खे यादि कंदा आहियो, घर खे न। बाबा जी नज़र पहिरियों पहिरियों ग़रीब ॿारनि ते वेंदी आहे।
बाबा ग़रीब निवाज़ आहिनि त तव्हां बि गांव में सर्विस कंदा आहियो। बाबा चवंदा आहिनि मां बि तव्हांजे गांव में अची करे पारस पूरी ठाहींदो आहियां। वैसे ॾिसो भारत त वैसे बि सभिनि खां ग़रीब आहे न, सतयुग जे हिसाब सां त ग़रीब आहे न। भले हाणे चवनि था भारत हिन नंबर ते आहे, हिन नंबर ते आहे, सभु कुझु सेट करण वारनि में, लेकिन सतयुग जे हिसाब सां त ग़रीबी आहे। किथे सोने हीरे जा महल ऐं किथे कंहिंखे त घर बि न आहे रहण लाइ। त बाबा चवनि था मां बि तव्हांजे गांव में अची करे पारसपुरी ठाहींदो आहे। हाणे त इहा नर्क पुराणी दुनिया आहे, हिनखे ज़रूरु तोड़णो पए। नई दुनिया में नई दिल्ली सतयुग में ई हूंदी, हुते राज्य बि तव्हांजो हूंदो न। बाबा चवनि था उते राज्य बि असांजो हूंदो। सोचो दुनिया में जेतिरी बिल्डिंग्सियूं आहिनि, जो बि घर आहिनि, सभु टुटी पईंदा, हिकु पूरी ख़ाली ज़मीन थी वेंदी। हुन में बि बाक़ी देश त पाणी में हली वेंदा, बसि थोरो थोरो जॻह पिकनिक लाइ बचियो हूंदो। ऐं इहो भारत देश पूरो ख़ाली, ऐं हिते बसि सोने हीरा पिया हूंदा। पोइ उन्हनि जा वेही माण्हू ईटियूं ठाहींदा, घर ठाहींदा। त ॾिसो है न, जीअं जीअं बाबा चवनि था उअं उअं इमेजिन करो त बि मन मना भव। बाबा चवनि था हाणे त इहे नर्क जी दुनिया आहे, हिनखे ज़रूरु तोड़णो पए। नई दुनिया नई दुनिया में नई दिल्ली सतयुग में ई हूंदी, हुते राज्य बि असांजो हूंदो। तव्हांखे नशो चढ़ंदो आहे, असां वरी खां पंहिंजी राजधानी स्थापना था करूं, जीअं कल्प पहिरियों कई हुई। असां थोरी चईंदासीं ईअं मकान ठाहींदासीं, न, तव्हां वेंदा हुते त ऑटोमेटिकली तव्हां ठाहिण लॻी वेंदा। श्री आत्मा में पाठ भरियल आहे न, इहा आत्मा सिर्फ़ु पढ़ण, हिते पाठ सिर्फ़ु पढ़ण जो आहे। हिते कोई ईअं सोचणो न आहे ईअं ठाहींदासीं, पोइ त बसि असां बाबा खे ई भुलिजी वञूं। बसि कॾहिं कॾहिं ईअं सोचो, वीचार सागर मंथन करो, पर ज़्यादा बि न फंसो कि असां बाबा खे भुलिजी वञूं, है न। त हुते तव्हांजी बुद्धि में आपे ई ईंदो ऐं ठाहिण लॻी वेंदासीं। त जीअं कल्प पहिरियों ठाहियो हुयो उअं ठाहिण लॻी वेंदासीं। आत्मा में बि पहिरियों खां इहा नूंद आहे, तव्हां उहो ई महल ठाहींदा जंहिं महलनि में असां कल्प पहिरियों रहिया हुआसीं। इन ॻाल्हियुनि खे नयो कोई सम्झी न सघे। तव्हां सम्झंदा आहियो असां ईंदा आहियूं, नई पॉइंट्स ॿुधी करे रिफ्रेश थींदा आहियूं, नई पॉइंट्स निकिरंदी आहे, उहो बि ड्रामा में नूंद आहे। ॾिसो बाबा त एॾो न्यारो थी वेंदा आहिनि, जो बि थींदो आहे बसि ड्रामा में नूंद आहे। मतिलबु बाबा खे कोई चए वरी वाह बाबा त एॾी सुठी पॉइंट ॿुधाई, बाबा चए मां थोरी कयो, त ड्रामा में नूंद हुयो त ॿुधियो। मतिलबु कोई बाबा खे असां मतिलबु केॾो न्यारा आहिनि बाबा न, इन जी बि ख़ुशी छा न। सतयुग ईंदो त ईंदो, ड्रामा अनुसार ईंदो, ड्रामा अनुसार असां राज्य कंदासीं। अगरि असां बि हीअं चऊं त उहा जेकी ख़ुशी माण्हू कंदा आहिनि कि अरे वाह स्वर्ग में, उहो सभु ख़तमु थी वेंदो न। अगरि हिते कोई माण्हू चए अरे वाह कल्ह असां ईअं कंदासीं, ऐं माण्हू चए अरे ड्रामा अनुसार थियणो हुयो कयो, बसि हाणे शांति करो, त ख़ुशी रही न। हर ॻाल्हि में सुठो थियो बुरो थियो चलो ड्रामा। श्री बाबा चईंदा आहिनि न, मां त मथे शांति में रहंदो आहे न, मां छा ख़ुशी मनाए करे करां, है न। असांखे त ख़ुशी थींदी आहे कि अरे वाह असां बाबा खे चयो, बाबा ईअं करे छॾियईं, असां त ख़ुशि थी वेंदा आहियूं, थैंक यू बाबा, थैंक यू बाबा कंदा रहंदा आहियूं। पर बाबा त चईंदा आहिनि अरे ड्रामा अनुसार हुयो जो तव्हांखे मदद मिली, सॼी ख़ुशी ख़तमु।
त मतिलबु ड्रामा जो पॉइंट असांखे न्यारो ठाहे छॾींदो आहे। न्यारो प्यारो, ख़ुशी ग़म नंढा सती मान अपान जय पराजय सभिनि खां परे। अरे ड्रामा में हुयो त थी वियो, बसि ॻाल्हि ई ख़तमु, है न। त बाबा चवनि था कि ॿार चईंदा आहिनि ॿार मां हिन बैल ते रथ ते सदैव सवारी करां, हिन में मूंखे सुख न बाज़दो। बराबरि एॾी कलयुगी दुनिया जो पतत शरीर, ऐं शरीर में त कॾहिं छा थींदो रहंदो आहे न। हुन में असां सॼो ॾींहुं जीअं न भक्ति मार्ग में माण्हू चईंदा आहिनि कि सुबुह सुबुह सनानु करे फ्रेश थी करे दर्शन मंदिर में थी अचूं, दर्शन करे अचूं, या जेको बि भॻवान जे नाम जा जो बि कपिड़ा आदि भोग आदि लॻाइणो हूंदो त माण्हू सुबुह सुबुह जो या जॾहिं बि सनानु करे फ्रेश थी करे जॾहिं उहो कंदो आहे न त हुनखे सुठो लॻंदो आहे। उन खां पोइ त ॾिसो खाइणु पीअणु वरी जो बि कमु आदि करणु, त उन्हनि में न इंसानु ख़ुदि खे किनो सम्झणु लॻी वेंदो आहे, है न। ये सुम्ही करे उथे ऐं ईअं हथु लॻाए भॻवाननि जी मूर्ति खे त हुनखे ख़ुदि ई सुठो न लॻंदो आहे, है न। छो जो हुनखे लॻंदो आहे अरे असां शरीर सां गॾु इहो खाधो, भले हुननि सात्विक भोजन खाधो, उहो अञा ताईं फ्रेश न थिया आहिनि, लेकिन हीअं लॻंदो आहे न, है न। लेकिन सुबुह सुबुह जो उथी करे सनानु पाणी करे करे भक्ति में बि त उहे बाबा बि चवनि था कि मां हिन रथ में भई जॾहिं ब्रह्मा बस जॾहिं शिव बाबा जी मुरली ॿुधाइण जो समय हूंदो त हुन समय त ब्रह्मा बाबा बि सुठी रीति सनानु पाणी करे तयार थी कि हा भई शिव बाबा ईंदा, त हुन समय शरीर बि शांति रहंदो आहे, निंड बि थकावट आदि बि न। त चलो ठीकु आहे, पोइ सॼे ॾींहं में त शरीर खे खाराइणु पीआराइणु, कॾहिं थकावट कॾहिं छा, त शिव बाबा खे बि अचिणो त पवंदो हूंदो जॾहिं चाहे, पर त बि सुख त न बाज़दो हूंदो न, छो जो शरीर में त अंदरि ई अंदरि कुझु ॿिया बि कम हलंदा रहंदा आहिनि। ऐं एॾा सारा ॿिया बि ॿार ईंदा हूंदा त बाबा खे बि पतित दुनिया पतित शरीर में अचणु सुठो थोरी लॻंदो हूंदो, ही त बाबा असांजे कारण ईंदा आहिनि। बाबा त इहे बि चईंदा चलो इहे ड्रामा में आहे जो मां ईंदो आहियां, मूंखे छा करिणो आहे हिते अची, मां त तव्हां ॿारनि खे पढ़ाइणु ईंदो आहे, हीअं न कि हिन बैल ते सवारी करे वेठो ई आहियां, राति ॾींहुं बैल ते सवारी थोरी कंदो आहे, थींदी आहे छा राति ॾींहुं कोई बैल ते वेही घोड़े ते वेहींदो आहे छा? उन्हनि खे त सेकेंड में अचिणो वञिणो हूंदो आहे, छो जी सदैव वेहण जो क़ाइदो ई न आहे। बाबा केतिरो परे खां ईंदा आहिनि पढ़ाइण लाइ, घर त उन्हनि जो उहो आहे न, सॼो ॾींहुं शरीर में थोरी वेठा हूंदा, उन्हनि खे त सुख न ईंदो। तव्हांखे अगरि कोई चए झोपड़पट्टी में जाते स्लम्स कीचड़ जहिड़ी दुनिया जॻह हूंदी आहे, हुते वञी करे के माण्हू सां मिली अचो, कुझु न की कोई चीज़ ॾेई अचो, त तव्हां वेंदा उन्हनि खे ॾेई करे हली ईंदव न, सॼो ॾींहुं त न वेंदव न। भले तव्हां सोचंदव अरे वीचारा कीअं था रहनि, हिन जे लाइ मां कुझु करां, त करण लाइ ठीकु आहे, कॾहिं वेंदव उन्हनि खे सुविधा ॾींदव, वरी वापसि अची वेंदव, वरी पंहिंजो कमु कंदव, वरी वापसि ॾींदव उन्हनि खे, वरी वापसि हुननि सां गॾु रहंदव त न सॼो ॾींहुं, उन्हनि जो दुख ॾिसी बि थोरी रहंदव, सोचंदव अरे वीचारा इहे बि रहनि था, मां बि ईअं रहां, इन्हनि खे एॾो दुख आहे त मां बि त रहां, इहे बि त मुंहिंजा भाउ भेण आहिनि, रहंदव? त चईंदो मां रहां त मां बि फसी वञा, तंहिंखां सुठो ॿाहिरि वञा हिननि खे बचाइण लाइ कुझु करां। त शिव बाबा बि ईअं ई आहिनि, उहे चईंदा मां हिते ईंदो आहे तव्हांखे डायरेक्शन ॾेई वेंदो आहे, भई हीअं हीअं करो, हीअं हीअं मूंखे यादि करो त बची वेंदव, हीअं हीअं करो त नई दुनिया में अची वेंदव, बाक़ी समय मां मथे हली वेंदो आहे। पोइ वरी ईंदो आहे, वरी तव्हांखे डायरेक्शन ॾींदो आहे, वरी मथे हली वेंदो आहे, वरी ईंदो आहे, वरी डायरेक्शन ॾींदो आहे, वरी मथे हली वेंदो आहे।
मूंखे त हिते सुख न ईंदो न, जीअं पिंजरे में तोतो फसी वेंदो आहे। त मां त इहे लोन वरितो आहे तव्हांखे सम्झाइण लाइ, है न। तव्हां चईंदा ज्ञान सागर बाबा ईंदा आहिनि असांखे पढ़ाइण लाइ। ख़ुशी में रोमांच खड़ा थियणा खपनि। हू ख़ुशी पोइ कम थोरी थियणी खपे, है न। वो ख़ुशी पोइ कम थोरी थियणी खपे। ये धणी त स्थाई वेठो आहे न ब्रह्मा बाबा न, मतिलबु ब्रह्मा बाबा ॾिसो हिकु माध्यम आहिनि, उन्हनि में शिव बाबा ईंदा आहिनि ऐं शिव बाबा जे अचण जो समय बि इहो ई आहे, भई हिन समय ई शिव बाबा अची सघंदा आहिनि, अची करे असांखे ज्ञान ॾेई करे ऐं पोइ शिव बाबा हली वेंदा आहिनि मथे। सदैव थोरी वेहींदा असां सां गॾु, न ई सत्युग त्रेता में बि ईंदा। हू चईंदा मां अचां त मां बि फसी वेंदमि, पोइ तव्हांखे कीअं बचाईंदमि। त इहा बैल ते 2 जी सवारी सदैव थींदी छा? शिव बाबा रहंदा आहिनि पंहिंजे धाम में, हिते ईंदा आहिनि, उन्हनि खे अचण में देरी न लॻंदी आहे। मतिलबु जॾहिं साकार जो समय हुयो त शिव बाबा खे असांखे सभु कुझु सेखारिणो हुयो, त ब्रह्मा तन में उन्हनि खे घड़ी घड़ी अचिणो पवंदो हुयो, डायरेक्शन ॾियणो पवंदो हुयो, हीअं हीअं करो, हीअं हीअं करो, हीअं उथो, हीअं वियो, हीअं खाओ। ब्रह्मा बाबा जे शरीर में अची करे उन्हनि असांखे खाराइण बि सेखारियो, त उथण वेहण बि सेखारियो। पोइ शिव बाबा जो पाठ साकार ख़तमु थी वियो, है न। पोइ सभु कुझु सेखारे छॾियईं, हाणे उनखे कॉपी करो। मदद करण लाइ ब्रह्मा बाबा रेडी हुया, अव्यक्त थी विया त फ़रिश्तो थी विया न, हिकु तरीक़े सां मास्टर गॉड ठही विया। पोइ भले ई अव्यक्त रूप में बाप दादा ईंदा हुया, जॾहिं साकार में बाबा चईंदा आहिनि मां ईंदो वेंदो हुयमि, त छा अव्यक्त रूप में थोरी बाबा एॾा घंटा हुन में वेहींदा हूंदा। पोइ त अव्यक्त ब्रह्मा बाबा हूंदा, शिव बाबा ईंदा वेंदा हूंदा, है न। असां त सोचंदा हुआसीं बाप दादा जॾहिं साकार में ॾिसो था न, कॾहिं शिव बाबा ॻाल्हाईंदा आहिनि, कॾहिं ब्रह्मा बाबा ॻाल्हाईंदा आहिनि, है न। त हिन जो मतिलबु जॾहिं शिव बाबा ॻाल्हाईंदा आहिनि त शिव बाबा उन्हनि में आहे। बाबा चई न मूंखे अचिणो वञिणो पवंदो आहे, उन्हनि खे त सेकेंड में अचिणो वञिणो पवंदो आहे, उहो सदैव न वेहींदा आहिनि हुन में। त बाबा चईंदा आहिनि कि अचण वञण में देरी न लॻंदी आहे शिव बाबा खे। हिते ईंदा आहिनि, अचण में देरी थोरी लॻंदी आहे। रॉकेट ॾिसो केतिरो तिखो हूंदो आहे, है न। रॉकेट ॾिसो रॉकेट ॾिसो केॾो तिखो हूंदो आहे न, आवाज़ खां बि तिखो। आत्मा त ॾाढी नंढी रॉकेट आहे, आत्मा भॼंदी कीअं आहे, हितां खां झटि वई लंडन, 1 सेकेंड में जीवन मुक्ति ॻाल्हि आहे। बाबा ख़ुदि बि रॉकेट आहिनि, चईंदा आहिनि मां तव्हांखे पढ़ाइण लाइ ईंदो आहे, पोइ वेंदो आहे पंहिंजे घर। हिन समय ॾाढो बिज़ी रहंदो आहे, दिव्य दृष्टि दाता बि आहे न, त भक्तनि खे राज़ी करिणो हूंदो आहे। तव्हांखे पढ़ाईंदो आहे, भक्तनि जी दिलि थींदी आहे साक्षात्कार, त कुझु न कुझु कुझु न कुझु भीख मांगदा आहिनि। सभिनि खां जास्ती भीख जगदम्बा जे अॻियां मांगदा आहिनि। तव्हां जगदम्बा आहियो न, है न। बाबा चवनि था तव्हां जगदम्बा आहियो, तव्हां विश्व जी बादशाही जी भीख ॾींदा आहियो ॿियनि खे। असां विश्व जी बादशाही जी भीख बाबा खे ॾींदा आहिनि, ग़रीब बाबा छा ॿारनि खे ॾींदा आहिनि। बाबा चवनि था कि तव्हां जगदम्बा आहियो न, तव्हां विश्व जी बादशाही जी भीख ॾींदा आहियो। ग़रीबनि खे भीख मिलंदी आहे न, असां बि ग़रीब आहियूं, त शिव बाबा असांखे बि स्वर्ग जी बादशाही जी भीख ॾींदा आहिनि, ऐं पोइ असां ॿियनि खे ॾींदा आहियूं। भीख कुझु ॿियो कोई न आहे, सिर्फ़ु चईंदा आहिनि भीख कुझु ॿियो न आहे, सिर्फ़ु बाबा भीख में छा ॾींदा आहिनि, चईंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाश थिए।
मतिलबु माण्हू भीख में माण्हुनि खे घर ॾियनि, दुकान ठाहे ॾियनि, पैसा ॾियनि, लेकिन बाबा त असांखे भीख में बि छा ॾींदा आहिनि कि पहिरियों मूंखे यादि करो। ईअं बि न कुझु सहज असांखे तरीक़ो ॿुधाइनि, न पहिरियों मूंखे यादि करो त विक्रम विनाश थिए, शांतीधाम में हली वेंदव। मूंखे यादि करो त मां गारंटी कंदो आहियां तव्हांजी आयु बि वॾी थी वेंदी। सत्युग में मृत्यु जो नाम निशान न हूंदो आहे। सत्युग में मृत्यु जो नाम न हूंदो आहे, उहो त आहे ई अमरलोक, हुते मृत्यु नाम न हूंदो आहे। उहा अमरलोक आहे, हुते मृत्यु नाम न हूंदो आहे। सिर्फ़ु हिकु खाल छॾे करे ॿियो वठंदा आहिनि। हाणे बि ॾिसो, असां सोचूं असां हिन पुराणे शरीर में आहियूं, पोइ असां आत्मा परमधाम में वेंदासीं, पोइ असां सतयुगी नई खाल में ईंदासीं। असांजो नयो सितो प्रधान शरीर हूंदो, सुठा कपिड़ा हूंदा, सोने हीरे जा महलनि में रहंदासीं, है न। त सोचो त ईअं ई सतयुग में असांजो हिकु शरीर पुराणो थींदो, हिकु शरीर पुराणो ख़राबु न थींदो, पुराणो थींदो, पोइ असां नए शरीर में ईंदासीं। हिनखे मृत्यु थोरी चईंदासीं, उहो त अमरपुरी आहे। मृत्यु मतिलबु उहा अमरपुरी मतिलबु आत्मा कॾहिं बि हिकु सेकेंड बि बिना शरीर जे न रहंदी आहे। हिते त आत्मा खे रहणो पवंदो आहे न। 12 ॾींहं मल्हाईंदा आहिनि, कई बार 12 ॾींहं रहंदा आहिनि, कॾहिं कॾहिं जल्दी हली वेंदी आहे उन समय। त बि अगरि कोई 12 ॾींहं कंदा, उनखे ॿियो शरीर में हली बि वई, त बि उनखे विच विच में पंहिंजो कमु करण लाइ अचिणो पवंदो हूंदो। आत्मा त न निकिरंदी आहे, पर त बि बाबा जीअं बि कराईंदा हूंदा। अमरपुरी में त साक्षात्कार थी वेंदो न, असां वञी करे ॿार ठहींदासीं, ख़ुशी जी ॻाल्हि आहे। बाबा जी दिलि थींदी आहे जॾहिं हाणे वञी करे ॿार ठवां। ॼाणंदो आहियां पोइ मूंखे गोल्डन स्पून इन माउथ हूंदो। हिकु ई सिकी लधो बाप जो ॿारु आहे न। ॾिसो ब्रह्मा बाबा चईंदा आहिनि न, वरसो वठण जो, बाबा खां वरसो वठण जी चाबी छा आहे? मां अधिकारी आत्मा आहियां। त ब्रह्मा बाबा खे भले शिव बाबा साक्षात्कार कराईं, लेकिन ब्रह्मा बाबा बि ख़ुदि खे ईअं सम्झंदा हुया कि मां अधिकारी आत्मा आहियां। त ब्रह्मा बाबा ॾिसो कीअं था चवनि कि मां त हिकु ई बाबा जो सिकी लधो ॿारु आहियां। बाबा एडॉप्ट कयो आहे न मूंखे, मां सिकी लधो ॿारु आहियां न बाबा जो। त बाबा केतिरो प्यार कंदा आहिनि, हिकदमि प्रवेश करे वठंदा आहिनि। त ईअं ई ब्रह्मा बाबा में इहा विशेषता आहे कि शिव बाबा उन्हनि में प्रवेश कयईं। त ईअं तव्हां में बि कोई विशेषता हूंदी, त तव्हां हुन अनुसार सोचो कि मां बाबा जो एॾो सिकी लधो ॿारु आहियां कि ॾिसो मां बाबा खे हिन में हीअं करे बाबा जो ज्ञान योग करां थो, बाबा खां ईअं बाबा जो चयो मञां थो। त ख़ुदि खे अधिकारी आत्मा सम्झंदो, निश्चय हूंदो, हुन अनुसार असांखे प्राप्ति थींदी। त ब्रह्मा बाबा ॾिसो ख़ुदि खे ॾाढो सिकी लधो ॿारु सम्झंदा हुया कि जी ब्रह्मा बाबा सोचंदा हुया कि ॾिसो मां पूरी विश्व में एॾी सिकी लधी आत्मा आहियां जो बाबा मुंहिंजे शरीर में ई अची विया, हिकदमि प्रवेश ई करे वरितईं। इहे बि खेल आहे न, खेल में हमेशह ख़ुशी थींदी आहे। इहे बि ॼाणंदा आहियो इहे बि ॼाणंदा आहियो ज़रूरु ॾाढो भाग्यशाली रथ हूंदा न। त ॾिसो ब्रह्मा बाबा पंहिंजी उहा विशेषता खे ॾिसी पंहिंजे ई भाग्य जी महिमा करनि था। ईअं तव्हां बि पंहिंजी विशेषता ॾिसी करे तव्हां बि पंहिंजे कोई न जेको भाग्य मिलियो आहे हुनजी महिमा करो। त हुन अनुसार ख़ुदि खे अधिकारी सम्झो। जंहिंजे लाइ गायन आहे ज्ञान जो सागर, इन में प्रवेश करे तव्हांखे ज्ञान ॾींदो आहे। तव्हां ॿारनि जे लाइ हिकु ई ख़ुशी जी
हिकु ई ख़ुशी ॾाढी आहे कि भॻवानु असांखे पढ़ाईंदा आहिनि। असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि भॻवानु असांखे अची करे पढ़ाईंदा आहिनि। न, भॻवानु मूंखे रोज़ु उथाईंदा आहिनि, सुम्हारींदा आहिनि, खाराईंदा आहिनि। त ईअं ई ब्रह्मा बाबा खे नशे जी ॻाल्हि हुई कि भॻवानु मूं में अची करे सभिनि खे ज्ञान ॾींदा आहिनि। ऐं मां उन्हनि जो सिकी लधो ॿार, मां ई विश्व जो मालिक ठाहींदमि। तव्हां ॿारनि जे लाइ हिकु ई ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि भॻवानु अची करे पढ़ाईंदा आहिनि। भॻवानु असांखे भॻवानु स्वर्ग जी राज जी स्थापना कंदा आहिनि। असां उन्हनि जा ॿार आहियूं। तव्हां इहे बि सोचे सघंदा आहियो भई हिन मोहल्ले में, हिन घर में, या जो बि तव्हांजी विशेषता अनुसार तव्हांखे प्राप्ति थींदी आहे, त उन अनुसार सोचो कि मां बाबा जो कहिड़ो सिकीलध ॿार आहियां कि बाबा मूंखे ई चुनियो अथई, है न। असां उन्हनि जा सिकीलध आहियूं त पोइ असां नर्क में छो आहियूं? इहे कंहिंजी बि बुद्धि में न ईंदो आहे। तव्हां त भाग्यशाली आहियो जो विश्व जो मालिक ठहिण लाइ पढ़ंदा आहियो, है न। इहे बि ख़ुदि खे भाग्यशाली सम्झी सघंदा आहे कि असांजी बुद्धि केॾी सुठी आहे कि असांखे ज्ञान सम्झ में आयो। असांखे सम्झ में आयो मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाबा बाबा आहे, मां परमधाम में रहण वारी आहियां, मां सतयुग जी दुनिया में रही करे आई आहियां, मां एतिरा सुख ॾिठा आहिनि। त उन अनुसार तव्हां बि ख़ुदि खे भाग्यशाली सम्झो। भॻवानु स्वर्ग जी राज जी स्थापना कंदा आहिनि। असां उन्हनि जा ॿार आहियूं त पोइ असां नर्क में छो आहियूं? इहे कंहिंजी बि बुद्धि में न ईंदो आहे। तव्हां त भाग्यशाली आहियो जो विश्व जो मालिक ठहिण लाइ हाणे पढ़ो था। त इहे बि असां पॉइंट नोट करे सघंदा आहियूं न। असां हेॾी वॾी यूनिवर्सिटी जा स्टूडेंट आहियूं, ऐं अगरि तव्हां रेगुलर स्टूडेंट आहियो त इहे बि ख़ुशी थी सघंदी आहे। ऐं तव्हां अगरि सुठा स्टूडेंट आहियो, जॾहिं खां ज्ञान वरितो अथव तॾहिं खां पेपर ॾेई करे अञा ताईं बि बाबा जा हिकु स्थिति ते स्थित रही करे अॻियां वधो ई था, त हिन में बि ख़ुदि खे भाग्यशाली सम्झो। त ब्रह्मा बाबा त असांखे ॿुधाईं कि मां कीअं ख़ुदि खे अधिकारी ऐं नशो चढ़ाईंदो रहंदो आहे। त ईअं तव्हां बि पंहिंजे जीवन में ॾिसो जंहिंसां तव्हांखे सदा नशो चढ़ो रहे, ऐं तव्हां ख़ुदि खे बि बाबा जो सिकीलधो ॿार सम्झो। अहिड़ी पढ़ाई ते केतिरो अटेंशन ॾियणो खपे। अच्छा, मीठी मीठी सिकीलधे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। तव्हां जे लाइ मुख्य सार हिन डबल ख़ुशी में रहणो आहे कि असां मुसाफ़िरी पूरी थी। हाणे पहिरियों असां पंहिंजे घर शांति धाम में वेंदासीं, पोइ असां सुखधाम में ईंदासीं, पंहिंजी राजधानी में ईंदासीं, पंहिंजी राजधानी में ईंदासीं। ॿियो आहे सिर ते जो जन जन्मांतर जे पापनि जो बोझ आहे उनखे भस्म करिणो आहे। सिर ते जो पापनि जो बोझ आहे उनखे भस्म करिणो आहे। देह अभिमान में अची करे कोई बि विक्रम न करिणो। वरदाना श्रेष्ठ संकल्पनि जे सहयोग द्वारा सर्व में शक्ति भरण वारा शक्तिशाली आत्मा ठहो। सदा शक्तिशाली भव जो वरदान प्राप्त करे सर्व आत्माउनि में श्रेष्ठ संकल्प द्वारा बल भरण जी सेवा करो कि मां शक्तिशाली सर्व ज्ञान गुण शक्तियुनि सां संपन्न आत्मा आहियां ऐं मां सभिनि खे शांति जो संकल्प ॾियां थी। पूरे विश्व में सर्व आत्माएं हिकदमि शांति थी वञे। प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, सर्वशक्ति स्वरूप। त इहे श्रेष्ठ संकल्पनि द्वारा सेवा करो। अगरि तव्हां सॼे ॾींहं में बि इहे संकल्प कंदा न
कि सभी आत्मायूं शांत थी वञनि, पवित्र थी वञनि, सुखी थी वञनि, सदा आनंद में रहनि, सदा आत्मिक प्रेम स्वरूप रहनि, सदा ज्ञान स्वरूप थी करे हर कर्म करनि, सदा शक्तिशाली स्थिति ते स्थित थी करे हर कर्म करनि। तो ये असांजो श्रेष्ठ संकल्प ही सेवा कंदो, ॿियनि में बल भरदो। जीअं अॼुकल्ह सूर्य जी शक्ति जमा करे कई कार्य में लॻाईंदा आहिनि, इहे श्रेष्ठ संकल्पनि जी शक्ति हिते जमा हुजे जो ॿियनि जे संकल्पनि में बल भरे। जीअं ॿिया चईंदा न असां शांति स्वरूप आहियूं, शांति स्वरूप आहियूं, त उहो जीअं अञा उन्हनि जो नल चालू थियो, अञा कनेक्शन जुटे सुठी तरह, पाणी अचे तॾहिं मटको भरिजे। लेकिन अगरि तव्हां उन्हनि खे चईंदा न, बाबा खे यादि करे उन आत्मा खे ॾिसंदव, त उन्हनि जो मटको जल्दी भरिजी वेंदो, है न। तव्हां उन्हनि खे चईंदा न कि तव्हां सदा ख़ुशि रहंदा आहियो, त जीअं छोकी असां साकार में आहियूं, त उन्हनि असांखे असां सां कनेक्शन रखण में उहो ईज़ी आहे। उन्हनि खे निराकार रूप में कनेक्शन नथा रखी सघनि, त असां निराकार रूप खां वठूं, अञा वठंदा बि वञूं, भरदा बि वञूं, स्टॉक बि रखो, त कोई बि अचे असां उनखे चऊं हीअ शांत आत्मा आहे, त उनजी आत्मा में उहा शांति जी शक्ति भरिजी वञे। त इहो थी वियो, ऐं उहो बि चए कि हा मां शांत आत्मा आहियां, त जीअं असां उन्हनि जे संकल्प में बल भरे छॾियो। इहे संकल्प इंजेक्शन जो कमु कंदो आहे। इन सां अंदरि वृत्ति में शक्ति अची वेंदी आहे। त हाणे श्रेष्ठ भावना व श्रेष्ठ संकल्प सां परिवर्तन करो। त हाणे श्रेष्ठ भावना ऐं पंहिंजे श्रेष्ठ संकल्पनि द्वारा परिवर्तन करो। सम्झो कोई ज़िद्दी आहे, असां उनखे चईंदा आहियूं न इहे ज़िद्दी आहे, त जीअं असां उन्हनि जे उन संस्कार में बल था भरूं, असां चऊं कि न इहे ज़िद्दी न आहे, इहे ॾाढो सुठो आहे, त जीअं असां उन आत्मा में बल था भरूं, ऐं उहो बि संकल्प करे, उहो बि बाबा खे यादि करे, त जल्दी बल भरिजंदो, है न। त हिन सां अंदरि वृत्ति में शक्ति अची वेंदी आहे। त हाणे श्रेष्ठ भावना व श्रेष्ठ संकल्प सां परिवर्तन करिणो आहे। इन सेवा जी आवश्यकता आहे। हाणे स्लोगन आहे, मास्टर दुख हरता थई, दुख खे बि रूहानी सुख में परिवर्तन करिणो। न भक्ति मार्ग में माण्हू चवंदा आहिनि दुख ही सुख, दुख में ही सुख जो अनुभव करो, लेकिन न, असांखे दुख हरता ठही करे दुख खे बि रूहानी सुख में परिवर्तन करिणो। मतिलबु सम्झो दुख आहे, सम्झो गर्मी जो दुख आहे, त असां दुखी त थियूं था, लेकिन असां ख़ुदि खे देह खां न्यारी सम्झी, आत्मा सम्झी बाप दादा सां गॾु वेठा आहियूं, त जीअं उहो रूहानी सुख में परिवर्तन थिए, है न। हीअं त आराम सां पंखा कूलर हलाए सुम्ही पईंदव, गर्मी थींदी, कम से कम बाबा खे त यादि कंदव, त बाबा खे यादि करे करे अशरीरी थी वेंदव, त बाबा सां रूह रियान ज्ञान चिंतन, त उहो गर्मी जो बि अहसासु न थींदो। असां रूहानी सुख जो परिवर्तन अनुभव कंदासीं। इहो असांजो श्रेष्ठ कर्तव्य आहे। अव्यक्त इशारो, कोई ॿार कॾहिं कॾहिं वॾो खेल खेॾंदा आहिनि, व्यर्थ संकल्प एतिरो फोर्स में अची वेंदा आहिनि जो कंट्रोल न करे पाईंदा आहिनि। पोइ हुन समय चईंदा आहिनि छा करूं, थी वियो, रोके न सघंदा आहियूं, जो आयो उहो करे वरितो। लेकिन व्यर्थ जे लाइ कंट्रोलिंग पावर खपे न। व्यर्थ जे लाइ कंट्रोलिंग पावर खपे न। जीअं हिकु समृद्ध संकल्प जो फल पदम गुणा मिलंदो आहे, जीअं हिकु समृद्ध संकल्प जो फल पदम गुणा मिलंदो आहे, ईअं ई हिकु व्यर्थ संकल्प जो हिसाब किताब, हिकु व्यर्थ संकल्प सां छा थींदो आहे,
उदासी ईंदी आहे, दिलि शिकस्त थी वेंदा आहियूं, ख़ुशी ग़ाइबु थी वेंदी आहे, है न। त व्यर्थ संकल्प खे कंट्रोल करे उन्हनि खे ध्यानु ई न ॾियो न। असां बाबा चई न एॾा बिज़ी रहो कि असांजो उन्हनि जी तरफ़ ध्यानु ई न वञे, त ख़ुशी ग़ाइबु न थींदी। इहे बि हिकु ॾाढो वॾो गुण जे हिसाब सां अनुभव थींदो। बाबा चवनि था हिकु व्यर्थ संकल्प जो हिसाब किताब न, उदासी, दिलि शिकस्तपन, ख़ुशी ग़ाइबु, इहे बि हिकु ॾाढो वॾो गुणा जे हिसाब सां अनुभव थींदो। मतिलबु हिकु व्यर्थ संकल्प जे परिणाम ख़ुशी ग़ाइबु, दिलि शिकस्त, त इहे बि ॾाढा गुणा ज़्यादा हिसाब सां अनुभव थींदा। मतिलबु हिन जो असर बि ॾाढो थींदो। इन करे बाबा चईंदा आहिनि न हाणे बाक़ी कुझु त न आहे, व्यर्थ संकल्प ज़्यादा। ऐं उहो त बाबा चईंदा आहिनि अंत ते ईंदा, त असांखे ध्यानु ई न ॾियणो, असां पंहिंजे में एॾो बिज़ी रहूं, समृत संकल्प, शुद्ध संकल्प, त उन्हनि ते खे असां इग्नोर करे सघंदा आहियूं इज़ीली। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।